घोटकी के खानगी स्कूल में पाकिस्तान रियाड़े के हवाले से तकरीब कोठाई वही उन हवाले से रिपोर्ट कयो आहे मुश्ताक लगारी। घोटकी के गजाली कॉलेज में आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां 23 मार्च के दिहाड़े के सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। प्रोग्राम जो मेहमान खास एडवोकेट अब्दुल मार हो। जॾहिं त प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट बार के सदर सुदाम चंद केवल रामानी, गजाली कॉलेज के प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो, सगा घोटकी के सदर आगा बिलावल पठान, हजूर बख्श मार समेत उस्तादन शागिर्दन ऐं शागिर्दन वडे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में मुख्तलिफ खानगी स्कूलन के इंटर स्कूल स्पीच कॉम्पिटिशन के उनवान से शागिर्दन ऐं शागिर्दन विच में इंग्लिश, उर्दू ऐं सिंधी ज़बाननि में तक़रीरनि जा मुकाबला पिणु कराया विया। उन मौके ते प्रोग्राम में शरीक अॻवाननि, शागिर्दनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ अॻिलाईंदे चयो त दुनिया तव्हां ॾिसो, दुनिया जेकॾहिं आसमान खां बि मथे पहुती आहे त दुनिया तालीम जे ज़ेवर सां जॾहिं पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजी क़ौम खे ज़ेवर सां मालामाल कयूं तॾहिं उन्हनि माण्हुनि उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे। कॉम्पिटिशन जा जेके ये प्रोग्राम ने उहे थियणु खपनि। असां इन अमल खे सारायूं था घोटकी डिस्ट्रिक्ट बार जे तरफ़ां त जेकी हीअ गज़ाली स्कूल वारनि या ॿियनि गॾिजी करे इहा जेकी कॉम्पिटिशन स्कूलनि जी रखराई आहे ऐं उन में ॿारनि जो हौसला अफ़ज़ाई थिए थी पई, इन अमल खे असां सारायूं था। छाकाणि त इहे ई ॿार अॻियां हली करे असांजो फ्यूचर बणिबा। 23 मार्च आहे ऐं पाकिस्तान रेज़ोल्यूशन डे आहे ऐं पाकिस्तान जे क़ाइमु थियण में इन रेज़ोल्यूशन जो तमामु अहम किरदारु आहे ऐं ॿारनि खे ॿुधाइजे त कहिड़ा बेसिस हुया जंहिं ते ही मुल्क असांखे आज़ादु थी मिलियो ऐं हिन मुल्क जे हासिल करण जे लाइ केतिरियूं कुर्बानियूं हुयूं। मार्च जे हवाले सां जेको अॼु इहो प्रोग्राम थियो आहे, अहिड़ा प्रोग्राम डिस्ट्रिक्ट लेवल ते थियणु घुरिजनि, छो जे करे अहिड़नि प्रोग्राम सां सॼे तालुके जा स्कूलनि जा जेके ॿार आहिनि उनमें जेको छुपियल टैलेंट आहे उहो ॿाहिरि अची वेंदो आहे। उहो जेको टैलेंट आहे उहो हिक ई प्लेटफॉर्म ते सॼी पूरी डिस्ट्रिक्ट जा, पूरे मुल्क जा माण्हू ॾिसंदा आहिनि त उनमें कहिड़ो टैलेंट आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे। को शुक्रगुज़ार आहे उन्हनि जा जेके प्रोग्राम अहिड़ा करनि था पिया, इन जे ज़रिए तलबा जा जज़्बात पंहिंजे उस्तादनि जॻह ज़ाहिर थियनि था पिया। इन ज़रिए शागिर्द अॻिते वधी सघनि था, इन ज़रिए शागिर्दनि कॉन्फिडेंस बिल्ड थिए थो पियो, स्टेज अची करे असां ॻाल्हाइण जे क़ाबिल थियूं था पिया। 23 मार्च जे प्रोग्राम में असांजे स्कूल में मतिलबु कॉम्पिटिशन थिए थो त तकरीरनि जो, त मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी। असांजे स्कूल में इहो थी रहियो आहे ऐं ॿारनि जो टैलेंट असांजे स्कूल में असां ॾिठो थो वञे ऐं उनखे असां एप्रिशिएट बि कयूं था। प्रोग्राम में पहिरीं, ॿी ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे मञता अवार्ड सां गॾु कैश प्राइज़ ऐं ट्रॉफी पिणु ॾिनियूं हुयूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम प्राइवेट स्कूल सां गॾु सरकारी स्कूलनि में थियणु घुरिजनि त जीअं शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।